अबा जेके बि सरहंदी वारा आहियो अलाह तव्हांखे गंज ॾे रब ख़ुशि कंदो मूंखे कमिरो ठाराए ॾियो रब तव्हांखे आबाद कंदो मालिक वधाईंदव अबा ग़रीब मिसकीन आहियां मूंखे घर न आहे घर मूंखे ठाराए ॾियो अलाह तव्हांखे आबाद कंदो तव्हां मुंहिंजो ख़ुदा वास्ते मदद कयो अबा ग़रीब आहियां। अॼु एॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॼाई मंगा रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव कुॼाड़ो कां मालूम तोखे सभा बिस्मिल्लाह रहमान रहीम मज़लूम जो सॼो अज़हर को पाण दोस्तो जीअं त अॼु आउं पेचूअ जे शहर में मौजूदु आहियां मिसकिन जे घर में मौजूदु आहियां दोस्तो जिन जो तव्हां घर पाण ॾिसी सघो था। हिन वीचारे जो कमिरो हुयो हेॾा रही वियो आहे हाणे हीउ वीचारो जेके जॻहि कोन्हे का ॿियनि जे घर में थो रहे हिनखे हिननि जो महल माड़ियुनि जी त का इल्तिजा न आहे पर सिर्फ़ु हिकिड़े कमरे जे लाइ दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी जंहिंखां जेतिरो थी सघे हिन मिसकिन जी वधि में वधि मदद कंदा। ऐं हिन मिसकिन खे पूरो ॾे सुञाणे त हीअ फ़क़ीर आहे ऐं बिल्कुलु ख़ैरु वठी करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो आहे। सो अलाह पाक जो नेकबान हो सकी इंसान हो दुबईअ खां डेविड एक्सप्रेस उन्हनि जी कंपनी आहे कतिलनि जी उन्हनि कुझु ग़रीबनि जे लाइ कुझु मोकिलिया हुया उन्हनि जी अमानत मां कुझु असीं ॿिया कुझु ख़र्च बि कया हुआसीं ऐं उन्हनि खां अलावा अॼु असीं हिन जे मिसकिन जे लाइ 1100 जो ही राशन वठी आया आहियूं ऐं उन अधे जी अमानत मां ही 2000 रुपया जेके आहिनि जेके मां इन फ़क़ीर खे ॾींदोमांइ इन खां अलावा जेके हुनजी ॿी रहियल अमानत आहे कंहिं ग़रीबनि मथां किन जे उन्हनि चयो त तव्हां किथे बि ग़रीबनि में तक़सीम कजो वरी उन्हनि जी जेकी रहियल अमानत आहे उहा बि कंहिं ग़रीबनि में ख़र्चु कबी फ़क़ीर ई 2000 त पोइ वठिजो। अलाह पाक उन नेक इंसान जे रोज़ी रिज़्क़ में बरकत चवंदो अलाह पाक उन्हनि खे वधाईंदो अलाह पाक उन्हनि जी कंपनी खे वधीक अञा तरक़ी ॾिए त जीअं हू ग़रीबनि जी मदद कनि अलाह पाक उन्हनि जी फैमिली ते ख़ैरु फरमाईंदो। मूं वटि अल्फाज़ न आहिनि जेके मां उन्हनि जे लाइ चवां मुंहिंजो सलाम आहे उन्हनि खे जेके परदेस में रही करे ऐं मिसकिननि जो हिकिड़ो दर्द महसूसु कनि था उन्हनि जी मदद कनि था अलाह पाक उन्हनि खे वधाईंदो ऐं अञा बि जेको थी सघे इन मिसकिन जी मदद कंदा जिनजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु उहे इन पोस्ट खे वधि में शेयर कनि। मोहम्मद नबी वबारक वसलम तस्लीम अल्लाह से उन्हनि खे आबाद कर शाद रख उन्हनि जूं परेशानियूं मुश्किलातूं मुसीबतूं लाहे मुंहिंजा मौला अल्लाह साईं उन्हनि खे पंहिंजे ग़ैब जे ख़ज़ाननि मां ख़ज़ाना ॾे मुंहिंजा मौला अल्लाह साईं हिन साईं जन खे ख़िज़री हयाती ॾे ग़रीबनि मिसकिननि जी मदद करे रहियो आहे असां मिसकिननि वटि आयो आहे असांजी मदद थो करे अल्लाह साईं हिननि ॾे रिज़िक रोज़ी में बचनि में जान माल में तरक़ी अता फ़रमाइजान असांखे ख़ुशी ॾिनो अथई असांजे घरड़े में आयो आहे अल्लाह साईं खे नंढड़े खे आबाद कंदो नंढड़ो आहे मासूम आहे ग़रीबनि मिसकिननि जे लाइ छपर छां बणिजी आयो आहे अल्लाह जे तरफ़ खां हिन खे ख़ुदा हिमत ॾिए ताक़त ॾिए मिसकिननि जी मदद थो करे ग़रीबनि जी मदद थो करे असांखे ख़ुशियूं थो ॾिए अल्लाह उन्हनि खे बि ख़ुशि रखंदो शाद रखंदो आबाद रखंदो असां मिसकिन ग़रीब दुआ कंदासीं अल्लाह साईं सारे जहान जो ख़ैरु कजा जेके मदद करे रहिया आहिनि उन्हनि खे तूं पंहिंजे गंज मां गंज ॾिजांइ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबी।